नाज़रीन, काज़ी अहमद में हलंदड़ लॉकडाउन दौरान मुतासिर थींदड़ कारोबारी पोढ़ तबके SOP ते अमल कंदे कारोबार खोलण जो मुतालबो कयो आहे। ॾिसूं था ग़ुलाम हैदर उन्नड़ जी रिपोर्ट। जी तो नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां थो इको साउंड मूवी उन खां पोइ डेकोरेशन जा जेके दुकानदार आहिनि उहे अॼु सारापा एहतिजाज बणियल आहिनि। 4 महीने खां लॉकडाउन आहे। हिननि जो इहो ई चवणु आहे त असांजे 4 महीननि ताईं फ़क़ा कुझु हींअर गुज़ारे रहिया आहियूं। दुकान जूं मसाड़ूं आहिनि, पंहिंजे घरनि जा ख़र्च आहिनि, हर शइ लॉकडाउन वजह सां शादियूं बंदि, शादी हाल बंदि, दुकानदारियूं बंदि। असां मज़दूर हूं, असां काॾे वञूं। अॼु सरापा एहतिजाज तालका प्रेस क्लब वया ही एहतिजाज कराया आहिनि। अचो त हिन खां पुछूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि, हिन जो छा चवणु आहे। एहतिजाज आहे असां जेके डेकोरेशन वारा फ़नकार ऐं मूवी डेकोरेशन जेके मक़सदु फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त SOPs तहत जीअं ॿिया कारोबार खोलिया अथनि ईअं शादी हालनि जी इजाज़त मिले, शादियुनि जी इजाज़त मिले त मूवी वारा डेकोरेशन वारा फ़नकार पंहिंजी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारनि। जीअं त 4 महीननि खां मुसलसिल लॉकडाउन लॻल आहे। दुकाननि जूं मसवाड़ियूं, लाइट जा बिल, मज़दूरनि जा ख़र्च माना 4 महीननि खां मुकमल लॉकडाउन लॻो पियो आहे। जेको त माना असांजा बचड़ा असां पाण फ़ाक़ाकशी करणी इहो फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। बराए महिरबानी करे वस वारनि खां, साईं मुराद अली शाह खां ऐं इमरान ख़ान खां अपील था कयूं त बराए महिरबानी SOPs ते दुकान खोलिया वञनि त जीअं असां पंहिंजो माना बचड़नि जी जेका ईद आहे असां सुठे नमूने गुज़ारे सघूं। 4 महीननि खां असां हींअर मथां ईद पई अचे त कुझु बि कोन्हे। दुकाननि जूं मसवाड़ूं, बिजलियुनि जा बिल ऐं उन खां पोइ मज़दूरनि उन्हनि जा ॿिया ॿिया सभु ख़र्च ॾियणा था पवनि। महिरबानी करे गवर्नमेंट खां अपील आहे त या त असांजी माली सहायता कई वञे ऐं हीअ प्रोग्राम वग़ैरह या शादी हाल की इजाज़त ॾी वञे। मुकमल लॉकडाउन आहे। असांजो मूवी ऐं साउंड ऐं डेकोरेशन जो दुकान आहे। 4 महीननि खां वठी दुकान बिल्कुलु बंदि आहे। 5000 खां वठी 10,000 ख़ाली मसवाड़ भरे रहिया आहियूं त हुकूमत असांखे महिरबानी करे इजाज़त ॾिए त SOPs तहत असां पंहिंजो कारोबार हलाए सघूं। कैमरामैन राशिद उन सां गॾु ग़ुलाम हैदर उन्नड़, मेरान TV, काज़ी अहमद।